أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من يهد الله فهو المهتد ومن يضلل فأولئك هم الخاسرون. ولقد ذرأنا لجهنم كثيرا من الجن والإنس لهم قلوب لا يفقهون بها ولهم أعين لا يبصرون بها ولهم آذان لا يسمعون بها أولئك كالأنعام بل هم أضل أولئك هم الغافلون. ولله الأسماء الحسنى فادعوه بها وذروا الذين يلحدون في أسمائه سيجزون ما كانوا يعملون. وممن خلقنا أمة يهدون بالحق وبه يعدلون. صدق الله العظيم. जंहिंखे हिदायत करे अल्लाह ताला पोइ इहो हिदायत वारो आहे ऐं जंहिंखे गुमराह करे पोइ इहे ई नुक़सान वारा आहिनि। बेशक पैदा कयोसीं असां जहन्नम जे लाइ घणनि खे जिन्ननि मां ऐं माण्हुनि इंसाननि मां। इन्हनि खे दिलियूं आहिनि पर सम्झनि नथा इन्हनि जे ज़रिए सां, ऐं इन्हनि खे अखियूं आहिनि नथा ॾिसनि इन्हनि सां, ऐं इन्हनि जे लाइ कन आहिनि नथा ॿुधनि इन्हनि सां। इहे आहिनि मिसाल जानवरनि जे, बल्कि अञा वधीक गुमराह। इहे ई बेख़बर आहिनि, गाफ़िल आहिनि। अल्लाह ताला जे लाइ आहिनि नाला सुहिणा। पोइ पुकारियो तव्हां इन्हीअ खे, सॼियो तव्हां इन्हीअ खे, दुआ घुरो तव्हां इन्हीअ खां, इन्हनि नालनि जे ज़रिए सां, ऐं छॾियो उन्हनि खे जेके फिराइनि था उन जे नालनि खे। अनक़रीब सज़ा ॾिना वेंदा उन जी जेके अमल कंदा हुया। ऐं उन खां जो पैदा कयोसीं असां हिकिड़ी जमात आहे जेकी रस्तो ॿुधाइनि था हक़ जो, ऐं उन सां ई इंसाफ़ कनि था, अदालत कनि था। सूरतुल आराफ़ जो 21 रुकू, 9 सिपारे जो 11 रुकू, आयत नंबर 177 खां आयत नंबर 181 ताईं। हे साॻियो रुकू आहे, तक़रीबन 2-3 दर्सनि जा पहिरियों गुज़री चुका आहिनि, ऐं इन रुकू जो अॼु आख़िरी दर्स आहे। वो रुकू पूरो थी वियो आहे। इन्हनि आयतुनि जी अल्लाह जे महिरबानी सां तिलावत कईसीं ऐं तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर उर्दू मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 125 खां नक़ुल कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त जंहिंखे अल्लाह हिदायत करे इहो हिदायत वारो आहे, जंहिंखे रब सां गुमराह करे उनखे कोई हिदायत करण वारो कोन्हे। हिदायत ऐं गुमराही अल्लाह जे इख़्तियारात में आहे, अल्लाह जे कुदरत में आहे। अल्लाह जे महिरबानी सां जंहिंखे हिदायत मिले उहो हिदायत याफ़्ता, जंहिंजो मुक़द्दर गुमराही आहे त को दुनिया जी ताक़त उनखे हिदायत ॾेई नथी सघे। उन खां पोइ
अल्लाह ताला फरमायो त घणाई जिन ऐं इंसान जहन्नम जे लाइ पैदा थियल आहिनि, जेके अल्लाह जे अहकामनि जी बजावरी नथा कनि, अल्लाह जी फरमा बरदारी नथा कनि। अहिड़ा जिन ऐं इंसान जहन्नम जे लाइ पैदा थियल आहिनि। इन्हनि खे दिलियूं त आहिनि, पर दिलियूं सम्झ वारियूं न आहिनि जो ख़ुदा जे तरफ़ उहे मुतवजह थियनि, अल्लाह जे अहकामनि खे सम्झनि। अहिड़ियूं दिलियूं इन्हनि माण्हुनि खे न आहिनि। अखियूं अथनि, पर ख़ुदा जे मारिफत ऐं ख़ुदा जे शुनास ऐं अल्लाह जे तालुक़ वारी नज़र उन्हनि में न आहे। ईअं नज़र आहे, दुनिया ॾिसनि था, पर जेका उन्हनि जे अखियुनि में नूर मारिफत हुजणु घुरिजे, अल्लाह जे सुञाण वारी नज़र हुजे, इन्हनि अखियुनि में उहा नज़र न आहे। ऐं इन्हनि खे कन आहिनि, पर इन्हनि में ॿुधण न आहे। दुनिया जी त हर शइ ॿुधनि था, पर अल्लाह जे क़ुरान खे, दीन खे, शरीयत खे जेके नथा ॿुधनि, अल्लाह सी फरमाए त इहे ॿोड़ा कन आहिनि। जंहिं रब जो हुकुम न ॿुधो, जंहिं पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक ऐं रज़ाक जो हुकुम न ॿुधो, इन खे ॼण त कन ई कोन्हनि के, इन खे ॼण त ॿुधण जी का ताक़त कोन्हे का। इहे ईअं आहिनि। इन्हनि खां इहे शयूं ॼण त खसियल आहिनि, ॼण त इन्हनि जूं इहे शयूं दिलियूं, अखियूं, कन, इहे फुज़ूल आहिनि, बेफ़ाइदा आहिनि। जॾहिं इन्हनि कननि जो बि फ़ाइदो तॾहिं, दिलनि जो बि फ़ाइदो तॾहिं, अखियुनि जो बि फ़ाइदो तॾहिं, जॾहिं इन्हनि में अल्लाह जो तालुक़ ऐं मारिफत हुजे। वरना त अल्लाह सी फरमाए सुम्मुम बुकमुन उम्युन, ॿोड़ा, गूंगा, अंधा आहिनि। ही दुनिया खे भली ॾिसूं, दुनिया सॼी नज़र अचे, पर जंहिं ज़बान ते अल्लाह जा अहकाम नथा अचनि, इहा ज़बान गूंगी आहे। जिन कननि ते ख़ुदा जे मारिफत जा अहकाम, ख़ुदा जा अहकाम नथा अचनि, इहे ॿोड़ा आहिनि। ऐं जिन अखियुनि खे ख़ुदा जी ख़ुदाई नज़र नथी अचे, मारिफत हासिल नथी थिए, इहे अंधियूं आहिनि। हक़ीक़त में अल्लाह ताला फरमाए यअलमून ज़ाहिरम मिनल हयातिद दुनिया व हुम अनिल आखिरति हुम गाफ़िलून। इहे दुनिया जे ज़ाहिर खे ॼाणनि था, पर आख़िरत खां जाहिल आहिनि, गाफ़िल आहिनि। ये फ़िरौन, हामान, उन्हनि जी क़ौम कानू मुस्तबसिरीन, दुनिया जा वॾा रोशन ख़्याल हुया, दुनिया उन्हनि जे आॾो हुई। पर अल्लाह ताला फरमायो त इन्हनि जी ज़िंदगी त जानवरनि जहिड़ी आहे, जानवर खां बि वधीक बदतरीन आहे। जेके पंहिंजे तन बदन जी ख़िदमत में हुया, हक़ीक़ी ज़िंदगी जे तरफ़ उन्हनि जो कोई बि सोच, फ़िकिर, वीचार न वियो। सिर्फ़ु उन्हनि जी नज़र माशियात ते, उमरानियात ते, आबादियुनि ते, दुनियावी तरक़ी ते, पोइ खणी इहे चंड ते, मरीख़ ते, सयारनि ते पहुची वञनि। पर इहे सभु दुनिया जो सामान आहे। इहे अल्लाह वटि अंधा, गूंगा, ॿोड़ा आहिनि। भली दुनियावी केतिरी बि तरक़ी कनि, या तरक़ी न आहे, या तनज़ुली आहे, जंहिंखे पंहिंजे ख़ालिक जी ख़बर न आहे। अल्लाह वटि फरमायो त इहे हिननि खे अखियूं, कन, कुझु बि कोन्हनि खे, बल्कि इहे जानवर आहिनि। जीअं जानवर खाइण पीअण बसि उनजी हिकिड़ी ज़िंदगी हूंदी आहे, गुज़ारींदो आहे, त बिना अल्लाह जे अहकामनि जे बजावरी जे इहा ॼण त हैवाननि वारी ज़िंदगी आहे, इंसानियत वारी ज़िंदगी न आहे। इंसानियत वारी ज़िंदगी आहे अल्लाह जे अहकामनि जी बजावरी में, उन जे फरमा बरदारी में। बल्कि अल्लाह से फरमाए बल हुम अव्वल, उन्हनि जानवरनि खां बि गुमराह आहिनि। छो त जानवर बि पंहिंजे मालिक जे हक़ल ते हुशिजी पवंदो आहे, पंहिंजे मालिक खे सुञाणींदो आहे, पंहिंजे मालिक जे रोकण ते रुकिजी पवंदो आहे, मालिक जे हुशाइण ते उथी पवंदो आहे। उहो बि पंहिंजे मालिक खे सुञाणींदो आहे। अल्लाह सिंह फरमाए त हे त जानवरनि खां बि बदतर आहिनि, जेके पंहिंजे रब खे नथा सुञाणनि। उलाइक हुमुल गाफ़िलून, इहे ई गाफ़िल आहिनि, बेख़बर आहिनि, बेतवजो आहिनि। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए त रब साईं जा
सुहिणा सुहिणा नाला आहिनि, फदऊ बिहा, उन नालनि जे ज़रिए सां उनखे पुकारियो, उनखां घुरो, दुआ घुरो। अलाह ताला जा नाला आहिनि 99 नाला, जंहिंमें सिफ़ात कमाल आला दर्जे जी दलालत आहे। अलाह जा नाला आहिनि, उन नालनि सां रब साईं खां दुआ घुरो, रब साईं खे सॾियो, रब साईं खे पुकारियो। अलाह ताला सेखारिया आहिनि। उन नालनि जे ज़रिए सां पंहिंजी हाजत रवाई, मुश्किल कुशाई अलाह ताला खां तलब कयो। मसाइब में, आफ़ात में निजात ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी फदऊ हो, उनखां दुआ घुरो, उनखे सॾियो, उनखे मुश्किलात पंहिंजो मसाइब ॿुधायो त रब साईं तव्हांजा मसइला हल करे। उनखां पोइ दुआ जा अदब आहिनि त अलाह ताला खां सवा काई बि ज़ात अहिड़ी कोन्हे का जेका इंसान जी हाजत रवाई, मुश्किल कुशाई करे सघे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो शान अल्लाह जी ज़ात जो आहे। बुखारी मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला जा 99 नाला आहिनि, जेको माण्हू उन्हनि खे यादि कंदो, महफ़ूज़ कंदो, जन्नत में दाख़िल थी वेंदो। इहे 99 नाला इमाम तिरमिज़ी ऐं हाकिम तफ़सील सां ॿुधाया आहिनि। अल्लाह ताला जा इहे 99 नाला पढ़ी करे जा मक़सद जे लाइ दुआ कई वेंदी तो हा दुआ क़बूल थी वेंदी। अल्लाह ताला फरमायो उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखे सॾियो, मूंखां दुआ घुरो त मां तव्हांखे क़बूल कयां तव्हांजी दुआ। ॿी हदीस पाक में ईंदो आहे दुआ मुख़ुल इबादा, दुआ इबादत जो मग़ज़ आहे, दुआ इबादत जो निचूड़ आहे त दुआ घुरणु अल्लाह ताला खां। ऐं हिकिड़ी रिवायत में अचे थो बुखारी मुस्लिम में, तिरमिज़ी नसाई जे सही हदीस में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जा माण्हू खे कोई गम या बेचैनी या को अहम कमु हुजे, उनखे घुरिजे त ही कलमा पढ़े, सभु मुश्किलात आसान थी वेंदियूं। उहे कलिमात ही आहिनि, ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम, ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुल अर्शिल अज़ीम, ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुस समावाति वल अर्दि व रब्बुल अर्शिल करीम। इहो जेको माण्हू दुआ पढ़ंदो रहे, बसि विर्द करे छॾे, वज़ीफ़ो करे छॾे, सभु मुश्किलात इंशाअल्लाह ताला आसान थी वेंदसि। ऐं मुस्तदरक हाकिम में हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे फरमायो, तव्हांजे लाइ उन खां कहिड़ी शइ माने आहे जो तव्हां मुंहिंजी वसीयत खे ॿुधो ऐं उन ते अमल कयो। ऐं वसीयत इहा हुई जो फरमाइद सुबुह ऐं शाम ही दुआ पढ़ंदा कयो, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस अस्लिह ली शानी कुल्लहू वला तकिलनी इला नफ्सी तरफ़त आइन। ए ज़िंदा ज़ात, ए क़ाइम ज़ात, तुंहिंजे रहमत सां मां मदद तलब कयां थो, मुंहिंजा सभु कम आसान, मुंहिंजा सभई कम ठीकु फरमा ऐं मूंखे मुंहिंजे तरफ़ हवाले न कर अखि छिंभ जेतिरो। जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे अलाह जे हवाले कंदो त सभु कम मुश्किल आसान थी वेंदा। इहा दुआ आहे तमामु हाजात ऐं मुश्किलात जे लाइ इहा दुआ माण्हू पढ़ंदो रहे। उनखां पोइ अलाह ताला फरमायो वज़रुल लज़ीना युल्हिदून फ़ी अस्माई सयुजज़ौन मा कानू यअमलून। उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके अलाह जे नालनि में इल्हाद कनि था ऐं जेको आहे कजरवी कनि था। इल्हाद जी माना आहे सही रस्ते खां हटी करे ईअं कनि था, इन खे चइबो आहे इल्हाद। तावीलूं कनि था, तहरीफ़ कनि था। अलाह ताला फरमायो त इन्हनि खे छॾे ॾियो, इन्हनि जे तरफ़ तवजो न कयो, अहिड़नि खे क़यामत जे ॾींहुं बदिलो ॾिनो वेंदो। हाणे इल्हाद फिल अस्मा जी इहा आहे त जेके नाला क़ुरान ऐं सुन्नत खां साबित आहिनि, उन्हनि में कंहिं नाले खे नामुनासिब सम्झी करे छॾिजे, उनजी इहा बेअदबी थियणु ज़ाहिर थिए थी। टीं सूरत इहा आहे त अलाह जे मख़सूस नालनि खे कंहिं ॿिए शख़्स जे लाइ इस्तेमालु करे, पर उन में तफ़सीली आहे त अस्माए हुस्ना में बाज़ नाला अहिड़ा बि आहिनि जिन खे ख़ुदि क़ुरान में ॿिए माण्हुनि जे लाइ बि इस्तेमालु कयो विया आहे, ऐं बाज़ उहे आहिनि जिन खे सवाइ अलाह जे कंहिं जे लाइ इस्तेमालु करणु क़ुरान ऐं हदीस मां साबित न आहे। जिन नालनि जो इस्तेमालु ग़ैरुल्लाह जे लाइ क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे, उहे नाला त ॿियनि जे लाइ बि इस्तेमालु थी सघनि था, जीअं रहीम रशीद, अब्दुर रहीम, अब्दुर रशीद। ईअं बाक़ी जेको आहे
अलाह जी इन सिफ़त खे माण्हू सम्झे त इहा माण्हुनि में आहे, ईअं न आहे। इहो अक़ीदो न आहे रखिणो। अब्दुल रहीम रहीम जो बानो, अब्दुल रशीद रशीद जो बानो, ईअं अब्दुल करीम अब्दुल अज़ीज़ अहिड़ा नाला। ऐं उन खां सवाइ के नाला सिर्फ़ु अलाह जे लाइ ख़ासि आहिनि, उन्हनि खे ग़ैरुल्लाह जे लाइ इस्तेमालु करणु इहो इल्हाद में दाख़िल आहे ऐं नाजाइज़ ऐं हराम आहे। मसलन रहमान, सुबहान, रज़ाक, ख़ालिक, गफ़ार, क़ुद्दूस, इहे माण्हू कंहिं खे सम्झे त कोई अलाह खां सवाइ ॿियो को रहमान आहे, इहो नाजाइज़ आहे, ग़लति आहे। शरीयत इन खे मनो कयो आहे। पर जेकॾहिं इन्हनि मख़सूस नालनि खे ग़ैरुल्लाह जे लाइ इस्तेमालु करणु ऐं कंहिं ग़लति अक़ीदे जे बिना ते आहे त उनखे ई ख़ालिक या रज़ाक सम्झी करे इन अल्फाज़ सां ख़िताबु करे रहियो आहे त इहो कुफ़ुर आहे। कई माण्हू खे सम्झे त इहो ख़ालिक आहे, कई माण्हू खे सम्झे त इहो रज़ाक आहे, इहो कुफ़ुर जो कमु आहे। ईअं जेकर अक़ीदो ग़लति न आहे, महज़ बेफ़िक्री या बेसम्झी जे करे कई माण्हू खे चए थो ख़ालिक, राज़िक, रहमान चए थो त इहो बि कुफ़ुर न पर मुशरिकाना अल्फाज़ हुजण जे करे सख़्तु गुनाह आहे। ऐं असांजे मुआशिरे में इन खे चइबो आहे गुनाह बेलज़त, गुनाह बेफ़ाइदा, जंहिंजो कोई बि फ़ाइदो न आहे, पर असां जेको आहे इहे नाला अधु नाला सॾियूं था। हाणे रज़ाक, अब्दुल रज़ाक चवण में असांखे छा थो थिए, रज़ाक चवंदासीं। अब्दुल ख़ालिक चवण में छा आहे, ख़ालिक चवंदासीं। तंहिंजे करे इहो क़ुर मजीद असांखे अदब सेखारियो। त अॼुकल्ह मुस्लमान इन ग़लती में मुब्तला आहिनि। इनखे ॿियो नाला मर्दनि जा या औरतुनि जा जेके इस्लामी नाला हुजनि, औरतुनि जा जीअं ख़दीजा, आयशा, फ़ातिमा वग़ैरह, अहिड़े क़िस्म जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, सहाबा खां ऐं इहे जेके अचनि नाला उहे रखिजनि। उन्हनि जे बजाए अॼुकल्ह ॿिया नाला इस्तेमालु थियण लॻा आहिनि, ॿिया नाला रखिजनि था। शरीयत सुहिणा सुहिणा सुठा सुठा नाला अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन मतीन में इहे शयूं मिलनि थियूं। अब्दुल रहमान, अब्दुल ख़ालिक, अब्दुल रज़ाक, अब्दुल गफ़ार, अब्दुल क़ुद्दूस, इहे सुठा सुठा नाला आहिनि, इहे नाला रखिजनि। अल्लाह ताला फरमायो त अल्लाह जे 99 नालनि मां जहिड़े सां बि दुआ घुरो, अल्लाह जे सिफ़ाती नालनि सां अल्लाह ताला दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। अॼु एसिताणी रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे जो रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।